जय झूलेलाल। नवरात्रि जे पर्व जूं तव्हां सभिनीनि खे लख लख वाधायूं। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे बिलासपुर छत्तीसगढ़ मां। चंड दिवस जे अवसर ते भगवान झूलेलाल व माता रानीअ जी पूजा अर्चना कई वई। चंद्र दिवस जे पावन अवसर ते सिंधी समाज जे माण्हुनि ने मंदिरनि में पूजा अर्चना कई। चंड जो ॾींहुं ॾाढो ई ख़ासि हूंदो आहे। इहो चंड दिवस नवरात्रीअ जे अवसर ते जेको ईंदो आहे, हिक तरफ़ माता रानीअ जे जयकारनि जी गूंज गूंजंदी आहे त ॿी तरफ़ भगवान झूलेलाल जी आराधना कई वेंदी आहे। हीअ ॾाढी ई शुभ घड़ी मञी वेंदी आहे। त हिन चंड दिवस ते भगवान झूलेलाल जीअ जो जन्म थियो हुयो। इन जे लाइ चंड दिवस असांजे सिंधी समाज जे माण्हुनि जे लाइ ॾाढो ई ख़ासि थींदो आहे, जेको माह में हिकु बार ईंदो आहे। चंड दिवस जे अवसर ते सिंधी कॉलोनी मनोहर टॉकीज़ जे पोइतां सभई घर में भगवान झूलेलाल जी आराधना पूजा आरती कई वई ऐं अरदास कई वई, पल्लो पायो वियो व उन खां पोइ घर जे ॿाहिरि 5 ॾींहं जलाया विया ऐं माता रानीअ जा भजन बि ॻाया विया हुया। समाज जी महिलाऊं शाम जो मिठी टायरी ठाहे करे नदी तालाब पहुतियूं ऐं उते अखो विझी करे नदीअ में चौमुखी जोत प्रज्वलित कई वई। भगवान झूलेलाल जीअ जी प्रार्थना कई वई ऐं घर पहुची करे अमृत जे रूप में उहो पाणी सभिनीनि खे ॾियो वियो। हिन अवसर ते मां कलावती दुसेजा, मोनिका मुस्कान, संध्या, रेखा, शीला, देवी गोविंद, नीरज, आरती, पूजा, लक्ष्मी, उषा, सुमित, अमित, रवि, किशन, लव, हरीश, गुरमुख, लक्ष्मण, ब्रह्मा, पुरुषोत्तम ऐं सभिनीनि खे प्रसाद वितरण कयो वियो। हीअ ख़बर असां तक पुरुषोत्तम भाई ने ॾिनी। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।